राजकुमारी बोला अफजल कोसो तो यादरोई यार सताई खारे थी महबूब कने मुर्की दिसो होतरी साउंड आप कर अल्लाह सभी को साउंड मां साईं मुर्शिद नज़ीर शाह तसी जो थोड़ा बयान है ओके इनाम मोकलो यार सताई खारे थी महबूब कने मुर्की दिसो जवानी चार दिहाड़ा इहा चैन दिहन जी टुटकी दिसो मुकेरी तैयार करीब आहे कहीं ॾाढे सां बि अटकी ॾिसो मुझे पंथ खे ॾिस फिरी केॾो पंथ करे आयो हां हिक तुंहिंजे सिर जिलाई ॿियो तो दिल पर जिलाई हणी हथ करे आयो हां मुझे पंथ खे ॾिस फिरी केॾो पंथ करे आयो हां मुझे पंथ खे ॾिस फिरी केॾो पंथ करे आयो हिक तुंहिंजे सिर जिलाई ॿियो तो दिल पर जिलाई ॿियो दिल पर हणी हथ करे आयो हां मुझे पंथ खे ॾिस फिरी केॾो पंथ करे आयो हां मुझे पंथ खे ॾिस फिरी केॾो पंथ करे आयो हां
करे